अस्सलाम वालेकुम नादरीन, माया ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजे जी रिपोर्ट। हिन एसएसपी बि ॿूटो न ॿारियो। लाड़काणो शहर जे वली थाणे जी हद गरीबाबाद पाड़े में गुज़िरियल राति जी ऊंदाहीअ में लखें रुपयनि जो धाड़ो। SHO अघोर निंड में सुतल। पॉपुलेशन खाते जे मुलाज़िम मोहम्मद नवाज़ मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे घर जा राति जी ऊंदाहीअ में ताला टोड़े घर मां सोना ज़ेवर 8 तोला रोक रक़म 12 लख ऐं ॿियो क़ीमती सामान धाड़ो हणी फ़रार थी विया। अहिड़ो इतलाह हद जे थाणे जे पुलिस खे ॾिनोसीं, जंहिं ते पुलिस 8 कलाकनि खां पोइ पहुती तफ़सील वठी जांच शुरू करे छॾी। इन मौक़े ते सिर्फ़ 2 पुलिस अहलकार पहुता, जंहिंमें हिकु पुलिस वारे जो ख़्यालु मोबाइल फ़ोन में हुयो। हिन चयो त मां अपील थो कयां IG सिंध, DIG लाड़काणो ऐं वस वारनि खे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं धाड़ेलनि खे पकड़े गिरफ़्तार करे मुंहिंजो सामान ऐं रोक रक़म सोना ज़ेवर वापसि कराए ॾिना वञनि। ॿी सूरत में न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। केवन न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।